साहिल पुछे तो मौला को चे मौला मौत छाके चइबो आहे इरशाद थियो इंतकालु मिन दौर दुनिया इला दौर बका मौत चइबो ई उनखे या दुनियावी भाइरनि को मोकिलाए रूहानी पीउ अलीअ सां मुलाक़ात जो नालो मौत आहे जिस्मानी दुनियावी भाइरनि खां माण्हू मोकिलाए तव्हां असां रुॻो अॼु ताईं ॿुधो आहे त अमीरुल मोमिनीन मौला जो चेहरो हीअं हथ हीअं छा कमाल हूंदो आहे जो जेको तव्हां असां खां मोकिलाए वेंदो आहे इहो वञी डायरेक्ट इमाम जा क़दम चुमंदो आहे ग़ालिबन 34-35 रवायतूं अहिड़ियूं आहिनि जो जंहिंमें मलकल मौत चवंदो आहे मोमिन खे त हाणे छॾ दुनिया हलो हलूं छॾ दुनिया हलो हलूं अॻिते चवंदो आहे न अञा मजलिसूं ॿुधण ॾे अञा ज़िक्र हुसैन में वञण ॾे अञा कुझु मूंखे हिन डर तां पिनण ॾे गौर कजो अञा छॾ त पंहिंजे पाण खे हुर ठाहे वठां छॾ त अञा पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी जो रस्तो मूंखे मिली चुको आहे उहो हासिल करे वठां गौर कजो न जॾहिं इहे सभई ॻाल्हियूं कंदो तारीख़ लिखियो त ईअं मलकल मौत अखियुनि जे साम्हूं परदो हटाईंदो निगाह पवंदसि बीठल अलीअ ते जीअं निगाह पवंदसि न चवंदो लख जानियूं क़ुर्बान जल्दी कर रूह कढ ताकि अली इमाम जा क़दम चुमी वठां जे मौत को हीअ क़ौम डिॼे हा जे मौत को हीअ क़ौम डिॼे हा त इन अहिड़ी हीट स्टॉक में गर्मी हेड़ीअ में ही जवान पंहिंजे बच्चनि समेत न अचनि हा दुनिया वसत वॾा कया दुनिया वसत वॾा कया दुनिया त हिननि खे कीअं रोकियूं कॾहिं ऐलान थिया त जेको पुट खोराए उहो अचे कॾहिं ऐलान थिया त जेको पंहिंजी बाहि कटराए उहो अचे ही अॻ में हाणे इहो आहे त जेको ॿाहिरि निकितो मशी में उन लाइ FIR पकी चवां हिकिड़ो जुमिलो ख़ुदा जो कसम दुनिया जे ऐबनि में दुनिया जे हराम कमनि में दुनिया जे ऐबनि में FIR थियणु आहे ज़िल्लत आज़ादारी हुसैन में FIR थियणु हिते बि इज़त आहे त बतूल वटि बि इज़त ई मिलंदी आहे हथ बुलंद आख़िर ताईं हथ बुलंद सब हैदरी भाई तव्हांजे अॻियां आहे न तव्हांजे अॻियां आहे हर शइ तव्हांजे अॻियां आहे माण्हुनि महांगाई खे ॾिसी पंहिंजूं यारियूं ख़तमु कयूं माण्हुनि पंहिंजूं पार्टियूं ख़तमु कयूं महांगाई घणी आहे चांवर महांगो आयल महांगो बोरची महांगो ख़ुदा जो कसम असां ॾे अॻ में न्याज़ियूं जूं देगियूं 50 त हाणे 100 अॻ में लाइटूं 50 त हाणे 1000 सबीलूं अॻ में किथे किथे हाणे हर चौक ते सबील हर चौक ते मूं ही जुमिलो 2 ॾींहं पहिरियां हिते अशरे पढ़ियुमि पर जो ही काफ़ी दोस्त वेठा आहिनि ही अॼु बि 9 तारीख़ ते काबतुल्ला जो एहराम चेंज थींदो आहे ऐं गुसुल बि ईंदो आहे सभु हाजीअ लाइ वेंदा आहिनि मैदान अरफात में अरफा जे ॾींहुं काबे खे ॾींदा आहिनि गुसुल कंहिं सहाबी जो दौरु आहे त चई हाणे महांगाई लॻी पई आहे एॾी फाका कशी आहे माण्हुनि में पैसा ॾोकड़ कोन्हनि हिन दफ़े काबे जो गिलाफ चेंज कोन थींदो जीअं न मौला काइनात ॿुधो त काबे जो गिलाफ चेंज कोन थींदो इमाम हक़ल ॾिनी जेसि ताईं अली ज़िंदा आहे गिलाफ चेंज थींदो चे मौला फाका कशी आहे भला छा आहे खणी इमाम चो जिथे 10 फाका था ॿिया कयो 11 फाको ॿियो खणी खाओ गिलाफ चेंज थींदो चे मौला एॾी महांगाई एॾो वॾो कपिड़ो ब्लैक जो पूरे साल ते हिनखे कोई उस जो असर बि न थिए ऐं महांगाई एॾी जो माना उन ते सोने रील सां आयतूं लिखजनि इहे पैसा आउं खावां कोन थो तक़सीम कंदुमि इमाम चो न न न न गिलाफ चेंज थींदो गौर कजो छो इमाम चो काबो आहे असांजी गैरत
गाबो आहे असांजी गैरत जे इहो गिलाफ चेंज कोन थियो त यहूदी काफ़र ॾींदा ताना त इस्लाम जो ईमान थी वियो पूरो जो बणा हिननि में एतिरो न हो जो गिलाफ कंदा चेंज भली केॾी महांगाई हुजे केॾी महांगाई इमाम चयो फाका क़बूल कबा काबे जो गिलाफ असांखे चेंज करणो ही असांजी आहे गैरत जागजा दुनिया हैरान आहे त उहो जेको 200 वारो चांवर वञी पहुतो 500 आयल वञी पहुतो किथे काठियूं वञी पहुतो किथे हिननि जो न्याज़ खुटे कोन थो लंगर हिननि जो खुटे कोन थो अॻ में अलम 5 हुया हाणे हुते 50 अलम थी विया ही छा आहे मूं चयो जेतिरो वणई असांजे मथां सख़्तियूं कर आज़ादारी असांजी आहे गैरत मौत जो कोई मेणो कोन्हे तव्हांजे अॻियां मीडिया ते ॻाल्हियूं पई थियूं अचनि कंहिं जॻह ते रोड बंदि थियो त सबील इमाम हुसैन या गैर कानूनी आहे परमिट कोन्हे इन जी इहा पटियो छा सबील इमाम हुसैन केर इमाम हुसैन नबीअ जो नवासो सबील पटियो जो इन जी ठीक परमिट कोन्हे पोइ साहब बि पुछे छा थियो आहे भला सबील इमाम हुसैन थधिड़ी सबील मिठी सबील रंगारंगी सबील गौर कजो ही छा तकलीफ़ तव्हांखे जो तव्हां चओ त इहा सबील न हुजे चई न सबील इमाम हुसैन जा असां इनकारी न आहियूं चई पीआरींदासीं असां पाण तक़सीम कबी असां पाण था कयूं जे तव्हांजो ख़्यालु मुॾे आहे सभु शइ पाण चई पोइ तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी चई जेके नुंहं हलनि था न नुंहं इहो धक धक होॾे कोन्हे ॼण धक असांखे था लॻनि ॼण धक बीहो 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 ॼण धक असांखे बीहो धक असांखे था लॻनि इहे नुंहं बंदि थियनि नुंहं हर हिकु आलिम जवाबु पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ ॾिनो मूं बि हुनखे चयो मूं चयो भली जेतिरी वणे कोशिशि कर सबील उहा ई लॻी सबील अञा वधी खुटी न अॻ में हुई 3 ॾींहं हाणे 14 खां पोइ बि हलंदी पर तो सबील हुसैन रोके ज़ाहिर कई पाण खे त तूं कल्ह बि यज़ीदी आहे त अॼु बि यज़ीदी आहे